सिजावल में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। शीतल दास कोहिस्तानी जी रिपोर्ट मुताबिक़ सिजावल शहरनि पारां वधंदड़ मच्छरनि जे आज़ार ऐं सिजावल में मंशात ऐं समाजी बुराइनि ख़िलाफ़ शिकायतुनि जो नोटिस एसएसपी सिजावल ऐं चेयरमैन टाउन कमेटी नोटिस वरितो। टाउन अमले पारां मच्छर मारे फुआरे करायो वियो, जॾहिं त एसएसपी सिजावल जे हुकुम ते ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करे ॾिनियूं आहिनि। कार्रवायुनि दौरान ॿिनि हफ़्तनि अंदरि दर्जने ॾोहारनि खे गिरफ़्तार करे चालान पेश करण बैदि सेंट्रल जेल बदीन रवानो करे छॾियो आहे, जॾहिं त आकड़ा पर्ची जुआ मंशात फरोशनि जी गैंग अंदरि थरथलो बहिजी वियो। एसएसपी सिजावल अब्दुल खालिक पीरज़ादो जी बहितरीन कारकर्दगी ते जेयूआई अॻवान मौलवी महमद अनवर सूमरो सिविल सोसाइटी ऐं सहाफ़िन शहरनि मुज़फ़र अली लिगारी, शहज़ादो विकी शाह बुखारी, मुमताज़ अली लिगारी ऐं ॿियनि पारां साराह कंदे साननि तावन करण जो यकीन ॾियारी।